अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न सय्यदना व नबिय्यना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमल हयातुद दुनिया लइबुन व लहव सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बावाज़ बुलंद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तवाई असा अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नियत सा इन बरकत वारी मजलिस में गठिया आयूं। अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ है तवाए असांजी हाज़री के मंजूर और मकबूल फरमाए। इन मजलिस के सदके अल्लाह तबारक व तआला असां के कब्र जे अजाब का पनाह में रखे। इन मजलिस जी बाबरकत जे करे अल्लाह रब्बुल इज्जत क़यामत जे ॾींहं जी सख्ती का अल्लाह ताला असां के महफूज रखे। यकीनन जिते कुरान मजीद पढ़ियो वने, जिते कुरान मजीद जी मजलिस जो इनक़ियाद कयो वने, उते अल्लाह तबारक व तआला जो रहमतुन जो मींहुं वसंदो आहे। जेके उन जे अंदर शरीक थींदा आहिनि उन्हनि जे मथां भी अल्लाह तबारक व तआला जे रहमतुन जो मींहुं वसंदो आहे। पर असां के कुरान मजीद जो अदब करणो आहे। जेको कुरान मजीद जे अंदर अल्लाह तबारक व तआला कुरान जो अदब सिखायो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वइज़ा क़ुरिअल क़ुरआनु फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह तबारक व तआला फरमायो जॾहिं कुरान मजीद पढ़ियो वञे ॿ कम तव्हां करियो। हिकिड़ो कम अल्लाह तबारक व तआला जी ज़ात कंदी। पेरे नंबर ते कम ही करियो कुरान मजीद के कन लगाए करे बुधो, दिल जे कनन सा बुधो, पूरे तवजे सा कुरान मजीद के बुधो ऐं व अनसितू खामोशी अख्तियार करियो लअल्लकुम तुरहमून। टियों जेको कम आहे वो अल्लाह तबारक व तआला ही कंदो। अल्लाह तबारक व तआला असां जे मथां रहम कंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं असां कुरान मजीद के अदब सां ॿुधंदासीं, खामोशी सां ॿुधंदासीं त अल्लाह जूं रहमतूं, अल्लाह जूं बरकतूं असां जे मथां मुतवजे थींदियूं। इन कुरान जे अदब करण जे करे अल्लाह तबारक व तआला असां के जन्नत जो वारिस बणाए छॾींदो। जॾहिं असां कुरान मजीद जो अदब न कंदासीं, एहतराम न कंदासीं त ॿिया केर जेको आहे कुरान मजीद जो अदब ऐं एहतराम कंदा। काफ़रनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़ाल अल्लज़ीना कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। अल्लाह तबारक व तआला फरमायो काफ़र हिक ॿिए खे चवंदा हा जॾहिं कुरान मजीद पढ़ियो वञे त उन जे तरफ़ कन न ॾियो, उन जे तरफ दिल वारा कन न दियो। ऐं वल्ग़ौ फीहि जमल कुरान मजीद जी तिलावत कई वने तो शोर शराबो कयो,
ताड़ियों वजायो, सीटियों वजायो, लअल्लकुम तगलिबून, मन न मन ता गालिब अची वञो। माना कुरान मजीद जे आवाज़ ते, कुरान मजीद जी तिलावत जे दौरान आवाज़ करण, शोर शराबो करण, सीटियों वजाइण, ताड़ियों वजाइण, यो मुसलमानन जो कम ना है, बल्कि यो कम काफरन जो आहे पियो। त अल्लाह तबारक व तआला का दुआ है त असां के अल्लाह तबारक व तआला कुरान जे एहतराम करण जी तौफीक अता फरमाए। जेतरो सवाब कुरान मजीद जे समझण ते मिलंदो आहे, शायद केतरो सवाब नफलन ते न मिलंदो आहे। हिकड़ो माण्हू कुरान मजीद जी आयत हिकड़ी समझे, उनके 200 रकात नफिल जो सवाब मिलंदो आहे। 200 रकात नफिल तमाम वडो आहे। माण्हू पढ़े भी सही, मुशक्कत भी बर्दाश्त करे, अले उन जे अंदर इखलास हुजे, अले न हुजे, अले उन जे अंदर रियाकारी हुजे, देखा हुजे, अल्लाह तबारक व तआला वट मंजूर थे, अले न थे। जेकॾहिं माण्हू कुरान मजीद जी हिकड़ी आयत समझे तो पियो, अल्लाह तबारक व तआला उन जे नाम ऐं आमाल में लिखाए छॾींदो आहे त हिन माण्हू जेको 200 रकात नफिल पढ़ी। ॾिसो कुरान मजीद जी हिकड़ी आयत असां समझी वयासीं, हिकड़ी नसीहत से असां अमल कयोसीं त असांजी निजात जे लाइ जेको आहे काफ़ी आहे पियो। त कुरान मजीद के असां अदब ऐं एहतराम सां ॿुधंदा रहूं ऐं कुरान मजीद जे अहकाम जे मथां अमल कंदा रहूं। जेका मूं आयत पढ़ी आहे, आयत जो हिस्सो, इन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला दुनिया के खेल तमाशो कोठियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन्नमल हयातुद दुनिया लाइबुन व लह, बेशक दुनिया खेल तमाशो आहे, लहव ऐं लाइब आहे पियो। ता ॾिसंदा आहियो जॾहिं को मेलो थे या का रांदि रूंद थींदी आहे, थोरे वक्त जे लाइ हूंदी आहे, उन खां पोइ साॻी जगह जेको आहे बयाबान बणिजी वेंदी आहे, बिल्कुल जेको आहे वीरान बणिजी वेंदी आहे। त दुनिया भी खेल तमाशो आहे, दुनिया भी लहो लाइब आहे पई, थोरे वक्त जे लाइ पई, आरसी आहे पई। ऐं ॿिए नंबर ते मतलब ही आहे, जॾहिं इंसान खेल तमाशे जे अंदर मगन होंदो आहे, खेल तमाशे जे अंदर मसरूफ होंदो आहे, जॾहिं खेल तमाशो खत्म थी वेंदो आहे त इंसान के अफ़सोस थींदो आहे त मां पंहिंजो वक्त भी ज़ाया कयो, मां पंहिंजो माल भी ज़ाया करे छॾियो। ईअं दुनिया भी ईअं आहे पई, जॾहिं इंसान जे मथां मौत ईंदो आहे, पोइ इंसान के वक्त जो भी कदर थींदो आहे, पोइ इंसान के माल जो भी कदर थींदो आहे। काश कि मां पंहिंजी ज़िंदगी अवारनगी में न जेको आहे तबाह कयां हा, फुज़ूल ॻाल्हियुनि में तबाह न कयां हा, मां पंहिंजी ज़िंदगी जो कदर कयां हा, पंहिंजे माल जो भी कदर कयां हा। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो, दुनिया खेल तमाशो आहे पियो। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह दुनिया जो अजीब मिसाल ॾिनो आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइन था पिया, हिकिड़ो शख्स आहे पियो जेको जंगलात में घुमे थो पियो, अचानक शींहं उन जो जेको आहे पीछो करे थो पियो। ही शींहं खां भॼण जे लाइ अॻिते वधे थो पियो त शींहं खां कीअं मां पंहिंजी जान बचायां, कीअं पंहिंजी जान जो जेको आहे दिफ़ा कयां। वो शख्स जेको अॻिते हले थो पियो, उन शख्स के अॻियां खूह नज़र आयो। इहो चवण लॻो त मां खूह जे अंदर छलांग लॻायां, खूह जे अंदर टपो ॾियां, शींहं टपी वेंदो हलियो त मां पंहिंजी जान बचाए वेंदुमि, मां पंहिंजी जान जो दिफ़ा करे वेंदुमि। त उहो शख्स जेको आहे जीअं खूह जे मथां आयो त ॾिठाई त हेठि कारियर नांग वेठो आहे पियो, जेको खूह जे पाणी जे मथां तरे थो पियो। पोयां शींहं आहे पियो, जेकॾहिं खूह में टपो ॾे थो पियो त हेठां कारियर नांग आहे पियो। खूह जे कप ते जेको आहे कुछ जेको आहे ड्रप आहिनि पिया, गाह आहे पियो। इन चयो त मां खूह में लटकी बीहां थो पियो, इन्हनि ड्रपनि खे पकड़ियां थो पियो। ऐं उहो जॾहिं खूह जे अंदरि लटकी बीठो, मथां शींहं आहे पियो, हेठां नांग आहे पियो। अचानक ॿ कुआ निकिता, हिकिड़ो जेको आहे कारो आहे पियो, ॿियो अछो आहे पियो। उन ड्रपनि खे जेको आहे कटण शुरू करनि था पिया। हिन जी अचानक नज़र जेको आहे माखी जे छते ते पई। माखी खे ॾिठई त उन जे अंदरि घुणा बि न आहिनि पिया, मखा
बि न आहिनि पिया यकदम जेको आहे माखी जी कड़ लॻो ऐं उन जो हथ जेको आहे माखी खे लॻो ऐं ज़बान ते लाथई त उनखे मज़ो अचे पियो त हाणे इन माण्हू जो अंजाम छा थींदो ज़ाहिरात इनखे शींहुं जेको आहे चीरे फाड़े खाई छॾींदो त जेको माण्हू दुनिया जे अंदरि रहे थो पियो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया मलकुल मौत उन जे पोयां पोयां आहे पियो ऐं क़ब्र अज़ाब जेको आहे उन जो इंतज़ार करे रहियो आहे पियो जेको कारो ऐं अछो जेको कुओ हो ये इन जी ज़िंदगी जा जेको आहे ॾिहाड़ा हुया पे बाक़ी जेको गाह हो इहा इंसान जी ज़िंदगी हुई पे त ॾिसो इंसान जी ज़िंदगी गाह वारी कार आहे पई जेकॾहिं इहो दुनिया जी लज़तुनि जे अंदरि लॻी वियो हलियो त बिल्कुलु इहो बि उनखे शींहुं उन जे मथां हमिलो कंदो उन जो जान माल जेको आहे महफ़ूज़ न रहंदो उहो नुक़सान वारो थी वेंदो त लिहाज़ा दुनिया जे अंदरि माण्हू रहे दुनिया सां मुहबत न करे बल्कि दुनिया के मकसद भी न बढ़ाए मकसद इंसान जी आखिरत आहे मकसद इंसान जो कब्र आहे भाई इंसान जी जरूरत दुनिया जरूर आहे भाई इमाम शेख सादी रहमतुल्लाह अलैह दुनिया जो मिसाल ॾिनो आहे अजीब मिसाल ॾिनो आहे फरमाइनि था पिया बेड़ी जे लाइ पानी जरूरी आहे पियो खुशकी ते बेड़ी जेको न हलंदी आहे पानी ते जेको आहे बेड़ी हलंदी आहे पई ये इंसान के दुनिया जी जरूरत जरूर आहे पई छो त इंसान आहे छा खाईंदो छा पींदो कीअं जेको आहे पाईंदो लिहाज़ा इनके दुनिया जी जरूरत जरूर आहे पई पर दुनिया जे लाइ मकसद न आहे पियो शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया जियां बेड़ी जेको आहे पानी में हलंदी आहे त बिल्कुल तरी करे हलंदी आहे जेकॾहिं समुंड जो पानी उन बेड़ी जे अंदर पइजी वञे त उहो इंसान तबाह थी वेंदो आहे उहा बेड़ी भी तबाह थी वेंदी आहे जेकॾहिं इंसान पंहिंजी दिलि जे अंदरि दुनिया जी मोहब्बत खे विहाईंदो उहो इंसान भी तबाह बर्बाद थी वेंदो दुनिया सां असांखे मोहब्बत न करणी आहे मोहब्बत करणी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां करणी आहे मोहब्बत करणी आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां करणी आहे दुनिया सां असांखे मोहब्बत न करणी आहे दुनिया सां असांखे जेको आहे प्यार न करणो आहे दुनिया ज़रूरत ज़रूर आहे पई पर दुनिया मकसद न आहे पियो मकसद असांजी आखिरत आहे पई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो दुनिया जी मोहब्बत हर गुनाह जी जड़ आहे पई हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको दुनिया सां मोहब्बत कंदो उन खां गुनाह जा कम ज़रूर थींदा गिला थींदी हसद थींदो कीनो थींदो साड़ थींदो बुग़्ज़ थींदो नफ़रत थींदी ऐं ॿिया खोड़ सारा कम थींदा त लिहाज़ा जे दिल जे अंदर दुनिया जी मोहब्बत आहे उन माण्हू खां हर को गुनाह थींदो रहंदो इन जे लाइ बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि जेको दुनिया के तर्क करे थो पियो दुनिया के छॾे थो पियो उन माण्हू खे कामयाबी जी चाबी मिली वेंदियूं आहिनि उहो माण्हू कामयाब थी वेंदो आहे जेको दुनिया के तर्क कंदो आहे दुनिया सां इंसान नफरत करे दुनिया सां प्यार मोहब्बत न करे छाजे करे दुनिया ज़लील आहे पई जेको दुनिया जे कॾ लंघंदो आहे उहो माण्हू बि ज़लील थी वेंदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अद-दुनिया मलऊनतुन दुनिया खुद जेको मलऊन आहे पई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अद-दुनिया जीफा दुनिया ढूंढ आहे पियो त लिहाज़ा जेके इन जा तलबगार आहिनि पिया जेके इन जो पीछो करण वारा आहिनि पिया जेके दुनिया जी कॾ लॻनि था पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के कुतो कोटियो आहे लिहाज़ा दुनिया सां असांखे प्यार न करणो आहे दुनिया सां मोहब्बत न करणी आहे मोहब्बत अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां करणी आहे प्यार भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां करणो आहे तो मकसद असांजी आखिरत आहे मकसद असांजी कब्र आहे मकसद असांजो दुनिया न आहे दुनिया असांजी ज़रूरत आहे पई त मोहब्बत असांखे क़ुरान सां करणी आहे मोहब्बत असांखे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां करणी आहे मोहब्बत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस सां करणी आहे त लिहाज़ा दुनिया एक ख़राब शइ आहे पई शैतान जॾहिं दिरहम ऐं दीनार खे ॾिठो ऐं खणी करे अखियुनि ते लातो ऐं चवण लॻो मां तोजे करे केतिरा माण्हू जेको गुमराह कंदुमि
केतरा मानू जो ख्वाश परस्त थी वेंदा, केतरा मानू अल्लाह तबारक व तआला जे दरवाजे के छड़ींदा, केतरा अल्लाह तबारक व तआला जे दरवाजे सजदो कंदा। वाक़ियो शैतान वारी गाल सही निकती त जेको मानू दुनिया जे अंदर मगन थी वेंदो आहे, दुनिया में लगी वेंदो आहे, न अल्लाह जो सजदो कंदो आहे, न अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदो आहे, न अल्लाह जी इताअत कंदो आहे, उनके दुनिया जो गाफिल बनाए छड़ींदी आहे। त शैतान जदे दुनिया दिरहम के ॾिठो हो, दीनार के ॾिठो हो, खुश थियो हो त केतरा मानू मां इन दीनार जे करे, दिरहम जे करे मां जो गाफिल करे छड़ींदुम। उहे अल्लाह ताला जी इबादत न कंदा, अल्लाह सां प्यार न कंदा, अल्लाह सां मोहब्बत न कंदा। लिहाजा असां के भी दुनिया सां प्यार न करणो आहे, असां के प्यार अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां करणो आहे, क़ुरान मजीद सां प्यार करणो आहे। तॾहिं असां हिते दुनिया जे अंदर भी कामयाब थी वेंदासीं, आख़िरत जे अंदर भी कामयाब थी वेंदासीं, क़ब्र जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला असां के कामयाब करे छड़ींदो। जॾहिं असां क़ुरान मजीद सां प्यार कंदासीं, अल्लाह जी ज़ात सां प्यार कंदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां प्यार कंदासीं, अल्लाह ताला असां के दुनिया जे अंदर भी कामयाब कंदो, आखिरत जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला कामयाब करे छड़ींदो। अल्लामा इब्ने जौज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त दुनिया हारूत मारूत का वधीक जेको आहे जादूगर आहे। भाई हारूत मारूत जादूगर जे जादू जे ज़रिए सां ज़ाल मुड़स में तफरीक कंदा हा, ज़ाल मुड़स के जुदा करे छड़ींदा हा। पर दुनिया एड़ी खराब शय आहे, दुनिया अल्लाह ए बंदे के जुदा करे छड़ींदी आहे। बंदो अल्लाह तबारक व तआला जी इबादत न कंदो आहे, अल्लाह जे दरबार ते सजदो न कंदो आहे, त दुनिया एड़ी शय आहे जेका बंदे के अल्लाह तबारक व तआला खां दूर करे छड़ींदी आहे। त असां के प्यार अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां करणो आहे, मोहब्बत भी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां करणी आहे। आखिरत असां जो मक़सूद आहे, क़ब्र असां जी मक़सूद आहे, दुनिया असां जी मक़सूद न आहे। पई एक अल्लाह वारे मिसाल ॾिनो आहे दुनिया जो, तो को मानू जो चए तो मां पाछे के जो पकड़िया तो मां पाछे ताई पहुंची सघां, वो मानू जो आहे हले तो पियो, पाछो अॻियों हले तो पियो। इहो मानू कतन जो पाछे के पकड़े न सघंदो, पाछे ताई पहुची न सघंदो, छाजे करे पाछो हिन जे अॻियां अॻियां हलंदो ऐं पाछे के पहुची नथो सघे। जेकॾहिं इहो ई मानू मुखालिफ़ तरफ़ हले, यानी कि पाछो हिन जे पुठियां हलंदो ऐं हे अॻियां अॻियां हलंदो, इहो मिसाल दुनिया जो आहे। जेको मानू दुनिया जी कढ लंघंदो आहे, दुनिया उनके पहुचण न ॾींदी आहे, दुनिया अॻियां अॻियां हलंदी आहे, एसी त हिन जो मौत अची वेंदो आहे। जेकॾहिं दुनिया के छॾे करे अल्लाह जी कढ लॻंदो आहे, अल्लाह जी इबादत कंदो आहे, अल्लाह जी इताअत कंदो आहे, त दुनिया हिन जो पीछो कंदी आहे, दुनिया हिन जे पोयां पोयां हलंदी आहे। त ॾिसो जेकॾहिं असां अल्लाह जा बणिबासीं, अल्लाह जी जेका मख़लूक आहे उहा अल्लाह तबारक व तआला जी असांजे लाइ बणिजी वेंदी। जेकॾहिं असां अल्लाह जा न बणिबासीं, जेका भी अल्लाह जी मख़लूक आहे उहा असांजी दोस्त न बणबी, बल्कि उहा असांजी दुश्मन बणिजी वेंदी। जॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदासीं, अल्लाह जे साम्हूं सजदो कंदासीं, या साॻी दुनिया असांजे पोयां पोयां हलंदी। ऐं जेकॾहिं असां अल्लाह जी इबादत न कईसीं, अल्लाह जी रियाज़त न कईसीं, दुनिया जी कढ लॻासीं, दुनिया असांखे जेको आहे पहुचण न ॾींदी। त लिहाज़ा असांखे अल्लाह तबारक व तआला जी इबादत करणी आहे, अल्लाह जी रियाज़त करणी आहे, त अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदर भी कामयाब करे छॾींदो, आखिरत जे अंदर भी कामयाब करे छॾींदो। एक अल्लाह वारे ख्वाब में ॾिठो एक पोड़ी औरत आए पई, उनके बिल्कुल ज़ेवरात आइन पया, सजिल धजिल आए पई, उनके सिंगार थियल आए पयो। उन जे चारों तरफ जेको मानू बीठा आइन पया, मानू को पुछा करे तो ही केर आहे। मानू वो दुनिया चए थी पई, वो पोड़ी औरत चए थी पई तू मुखे नथो सुञाणे, चे मां तोखे नथो सुञाणिया। चवण लगी त मां दुनिया आया पई, हे चारों तरफ मुझे मानू जेको कढ आइन पया, त मां तोखां पनाह घुरां तो पियो। अल्लाह वारो चवण लगो चे मुखा तू पनाह में तॾहिं रहंदे जॾहिं तू धर्म दीनार सां प्यार मोहब्बत न कंदे, पंहिंजे अल्लाह सां मोहब्बत कंदे, तू जेको पनाह में रहंदे। ज़ाहिरा असांखे अल्लाह जी पनाह तॾहिं मिलंदी जॾहिं असां इन शइ खां नफ़रत कंदासीं, अल्लाह जी ज़ात सां मोहब्बत कंदासीं।
दुनिया एक सही शय भी आए जेकरे मानू सही तरीके से अपनाए सही तरीके से हासिल करे तो दुनिया मानू कमाए भी सही इन सा सवाब भी थींदो आए। जो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, कुछ मानू एड़ा आइन पया जेके मेहनत मजदूरी कंदा आइन पया अल्लाह तबारक व तआला जा दोस्त हुंदा आइन पया। माना जायज तरीके से सही तरीके से जेकरे को मानू दुनिया के हासिल करे तभी दुनिया उन जे ला सवाब जो जरियो बनबी आहे। अल्लाह तबारक व तआला जी जात उन जे मथा राजी थींदी आहे। छो त इंसान जे मथा जिम्मेदारियों आइन पयूं, इंसान जे मथा जेको आन कुछ पाबंदियों आयद आइन पयूं। जेकरे हलाल तरीके से सही तरीके से दुनिया के हासिल कंदो तो वह उन जे ला दुनिया सवाब जो जरियो भी बनबी आहे। पर जेकरे असा जुआ जे जरिए व्याज जे जरिए रुश्वत जे जरिए ठगी सा जेकरे माल के हासिल कंदासे तो पो असा की माल तो वबाल जो सबब बनबो। इो माल असा जे ला कल क़यामत वारी नांग जी सूरत बनाई वेंदी जेको असा की डंगीदो रहंदो। तो लिहाजा असा के दुनिया के जेकरे हासिल करणो भी आहे तो चंगी तरह हासिल करणो आहे, सही तरीके से हासिल करणो आहे ता त असा जे ला दुनिया सवाब जो जरियो बने, गुनाह जो जरियो जेको न बनजे। क़यामत जो डी थींदो इन दुनिया के बद शक्ल में आंदो वेंदो। हजरत इब्न अब्बास रजी अल्लाह ताला अनुमा फरमाइंदा पिया उन के बद शक्ल में आंदो वेंदो ऐं उन जी अखियूं जेको आहे पीली होंदियूं ऐं उन जा दंद वॾा होंदा। दुनिया वारनि जे साम्हूं कयो वेंदो। दुनिया वारनि खां पुछा कई वेंदी त हिन खे सुञाणियो था? दुनिया वारा चवंदा असां हिन खे नथा सुञाणो, कहिड़ी भला आहे? त उन खे चयो वेंदो इहा दुनिया त आहे जंहिंजे करे तव्हां लड़ंदा हुयो, जंहिंजे करे तव्हां झेड़ा कंदा हुयो, जंहिंजे करे तव्हां रिश्तेदारी टोड़ींदा हुयो। इहा दुनिया त आहे भई। उन दुनिया के जहन्नम जे अंदर विधो वेंदो। उहा दुनिया अर्ज कंदी या अल्लाह जेके मुंहिंजे पोयां लगा हा, जेके मुंहिंजो पीछो कयो हो, रब उन्हनि खे बि जेको आहे मूंसां गॾु जहन्नम में मोकिल। ॾिसो जेको दुनिया सां मोहब्बत करे थो पियो, दुनिया सां प्यार करे थो पियो, दुनिया जी शक्ल त कल क़यामत वारे ॾींहुं बद शक्ल हूंदी, ख़ुदि त जहन्नम में वेंदी ऐं जेका हिन जा पैरोकार हूंदा उन्हनि खे पाण सां गॾु जेको आहे जहन्नम में वठी वेंदी। त लिहाज़ा मोहब्बत असा के अल्लाह तबारक व तआला दी जात सा करनी आहे, प्यार भी अल्लाह तबारक व तआला दी जात सा करणो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो वञे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हा अशबा यौमन व अजू यौमन, मां हिकड़े ॾींहुं मानी जेको आहे पेट भरे करे खावां, ॿिए ॾींहुं जेको आहे मां बुखियो रहां त अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कंदुमि। छो त ही दुनिया काफ़रनि जे लाइ आहे, मुसलमाननि जे लाइ न आहे। मुसलमाननि जे लाइ आख़िरत आहे, मुसलमाननि जे लाइ जन्नत आए पई। त लिहाजा असा के जन्नत तॾहिं हासिल थींदी जॾहिं असा अल्लाह जी इबादत कंदासीं, दुनिया का नफ़रत कंदासीं, अल्लाह जी ज़ात सां प्यार मोहब्बत कंदासीं त इहा जन्नत असा के जेको आहे जन्नत अल्लाह तबारक व तआला आसानी सां अता कंदो। जेकॾहिं असां हिते ग़फ़लत जी ज़िंदगी गुज़ारीसीं, अल्लाह ताला के राज़ी न कयोसीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत न कईसीं त पोइ असांखे कल क़यामत वारे ॾींहुं जन्नत आसानी सां नसीब न थींदी। त पोइ त जेको आहे जहन्नम जा दरवाजा जेको खोलिया वेंदा। त लिहाजा हिते असां के अल्लाह तबारक व तआला जी इबादत करनी आहे, अल्लाह तबारक व तआला जी इताअत करनी आहे। मन न मन अल्लाह तबारक व तआला राज़ी थी पवे जो असां जे लाइ जन्नत जो जेको आहे फ़ैसिलो थी वञे। अल्लाह तबारक व तआला असा के सही सही तरीके से मुसलमान फरमाए। अल्लाह तबारक व तआला असा जी दिल के अंदर दुनिया की मोहब्बत न विझे बल्कि कुरान मजीद की मोहब्बत विझे। अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत असा जे दिल के अंदर पेवस्ता करे। असा कुरान से प्यार कयों, असा नमाज से प्यार कयों। कुरान मजीद भी असा जे लाइ सुफारिशी आहे, नमाज भी असा जे लाइ सुफारिशी आहे। कुरान मजीद असा के कब्र में कम ईंदो, नमाज भी असा के कब्र में कम ईंदी ऐं नमाज असा के महशर के मैदान में भी कम ईंदी। अज असा का नमाज वही हली, अज मस्जिदूं वीरान पयूं आहिनि पयूं। हर इंसान दुनिया के अंदर लगो पियो आहे, केड़े भी तरीके से माल अचे, माल घणो होजे पर नमाज की तरफ ध्यान ना आए, कुरान मजीद की तिलावत की तरफ ध्यान ना आए। कुरान के मथा गलिफ चढ़ा पिया आहिनि, सालन जे सालन जो सालन जा असा उन जे मथा गलिफ चाणींदा था वञूं।
पर उनके ॾिसूं नथा, उनजी ज़ियारत नथा कयूं, उनजी तिलावत नथा करियूं। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तबर्रक बिल क़ुरान, जेकॾहिं तव्हांखे बरकत हासिल करणी आहे क़ुरान जे ज़रिए हासिल कयो। फ़इन्नहु कलामुल्लाह, इन जे करे त ही अल्लाह जो कलाम आहे पियो। अल्लाह जो कलाम असांजे घरनि जे अंदरि मौजूद आहे पियो। असां उन खां बरकत हासिल नथा कयूं। असां दुनिया जो पीछो कयो आहे, दुनिया जे कड़ लगा आहियूं। जेकॾहिं असां क़ुरान मजीद जी तिलावत कयूं हा, क़ुरान मजीद खे पढ़ूं हा, सुबुह जी नमाज़ पढ़ूं हा, त असांजे घरनि जे अंदरि टेंशन न हुजनि हा, परेशानियूं न हुजनि हा। अल्लाह तबारक व तआला असांजे घरनि जे अंदरि खुशहाली करे हा। अल्लाह असांजे घरनि जे अंदरि बरकतूं करे हा, रहमतूं करे हा। अॼु असां नमाज़ खां बि परे आहियूं, अॼु असां क़ुरान मजीद खां बि परे आहियूं, तॾहिं असांजे घरनि जे अंदरि परेशानियूं आहिनि, रहमतूं न आहिनि, बरकतूं न आहिनि। बरकत थींदी आहे नमाज जे ज़रिए सां, बरकत थींदी आहे क़ुरान मजीद जे ज़रिए सां। अल्लाह तबारक व तआला फरमायो वस्तबिर अलैहा वअमुर अहलक वस्तबिर अलैहा। अल्लाह तबारक व तआला फरमायो खुद त नमाज पढ़ ऐं पंहिंजे घर वारनि खे बि नमाज जो पाबंद कर। ला नसअलुका रिज़्का, पोइ असां खां रिज़्क जो सुवाल न कर, असां तोखे पाणे जेको आहे रिज़्क ॾींदासीं। न असां पाण नमाज पढ़ूं था, न घर जे भातियुनि खे नमाज पढ़ायूं था पिया, तॾहिं असांजो रिज़्क बंदि आहे पियो। जेकॾहिं असां ख़ुदि नमाज जा पाबंद हुजूं हा, घर जा भाती नमाज जा पाबंद हुजनि हा, त असांजे घरनि जे अंदरि बरकतूं थियनि हा, असांजी क़बर बि भली थी हा, असांजी आख़िरत बि भली थी हा। न असां नमाज जे वेझो आहियूं, न असां क़ुरान जे वेझो आहियूं, तॾहिं न अल्लाह जूं बरकतूं थियनि थियूं, न अल्लाह जूं रहमतूं थियनि थियूं पियूं। अॼु को पोइ आद कयो इंशा अल्लाह मस्जिदुनि खे आबाद कंदासीं, मस्जिदुनि खे नमाज़ुनि सां आबाद कंदासीं, क़ुरान मजीद जी तिलावत सां आबाद कंदासीं, त असांजे घरनि जे अंदरि बरकतूं थींदियूं, असांजे घरनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जूं रहमतूं थींदियूं। जॾहिं असां क़ुरान मजीद सां दिलि लॻाईंदासीं, नमाज सां दिलि लॻाईंदासीं, बरकत क़ुरान सां थींदी आहे, बरकत नमाज सां थींदी आहे। मुफ्ती ज़रवली रहमतुल्लाह अलैह वफ़ात थियण खां पहिरियां ख़्वाब ॾिठऊं त मूंखे जेको आहे क़बर में लाथो वियो आहे। जिमी मूंखे क़बर में लाथऊं त ॿ जेको आहे माण्हू आया सोणी शक्ल में, हिकु सॼे पासे खां बीठो, ॿियो खॿे पासे खां बीठो। जेको सॼे पासे खां बीठो उहो थोरो परते थी बीठो, ऐं जेको खॿे पासे खां बीठो उहो बिल्कुलु वेझो थी बीठो। एतर में मुनकिर नकीर आया, मूंखां सवाल करण लॻा त जेके पहिरियां ॿ शख़्स आया उनखे चवणु लॻा असांखे पेन पनो ॾियो। हे अदब एहतराम सां मुनकिर नकीर उनखे पेन पनो हवाले करनि था पिया, ऐं उहे हिनखे कुझु लिखी करे ॾियनि था पिया। अदब एहतराम सां मुनकिर नकीर वठी करे वापसि वञनि था पिया। त मां उन खां पुछा कई तव्हां केरु आहियो? जेको सॼे पासे खां हुयो उहो चवणु लॻो त मां क़ुरान मजीद आहियां पियो, तुंहिंजो क़ुरान सां लॻा हुयो, तुंहिंजी क़ुरान सां मुहबत हुई, तुंहिंजी क़ुरान सां यारी हुई। अॼु मां तोखे क़बर जे अंदरि जेको कमु आहियां पियो, अॼु मां तोसां जेको दोस्ती निभाईंदुमि। खॿे पासे वारे खां पुछा की तूं केरु आहीं? उन चयो त मां सुबुह जी नमाज़ आहियां। तूं सुबुह जी नमाज़ पाबंदी सां पढ़ंदे हैं, सियारे में बि पढ़ंदे हैं, उन्हारे में बि पढ़ंदे हैं, त उन जो जेको आहे केॾी बि तकलीफ़ हूंदी हुई, निंड जो गलबो हूंदो हो, पोइ बि तूं सुबुह जी नमाज़ खे न छॾींदो हैं। त अॼु क़बर जे अंदरि तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु आयो आहे, क़ुरान बि तुंहिंजो साथ ॾिए थो पियो, सुबुह जी नमाज़ बि तुंहिंजो साथ ॾिए थी पई। त ॾिसो असां वटि न क़ुरान आहे न नमाज़ आहे, तंहिंजे करे असां परेशान आहियूं पिया। दुनिया जे अंदरि त परेशान आहियूं पिया, जंहिंमहिल असां क़बर में वेंदासीं क़बर जे अंदरि बि परेशान थींदासीं। छाजे करे असां नमाज़ न पढ़ी आहे, क़ुरान सां ताल्लुक़ न जोड़ियो आहे। जेकॾहिं असां सुबुह जी नमाज़ पढ़ूं हा, सुबुह जो क़ुरान मजीद जी तिलावत कयूं हा, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे जेको क़ुरान सां नातो जोड़ींदो आहे, क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आहे, क़ुरान सां प्यार कंदो आहे, क़ुरान सां मुहबत कंदो आहे, जॾहिं इहो इंसान मरंदो आहे इन जो रूह परवाज़ थी वेंदो आहे। इहो क़ुरान उन जे सिरांदी ॾांहुं ईंदो आहे। मुसलमानो ॾिसो त साईं केतिरो क़ुरान जो प्यार आहे पियो। जेको उनखे पढ़ंदो आहे मरण जी देरि हूंदी आहे, क़ुरान पाक सुहिणी शक्ल वठी करे उन जे सिरांदी ॾांहुं ईंदो आहे। जॾहिं उन मुर्दे खे कफ़न पारायो वेंदो आहे, इहो साॻियो क़ुरान मजीद मुर्दे जे कफ़न जे दरमियान
दरमियान में थी वेंदो आहे जॾहिं मुर्दे के कब्र में लाथो वेंदो आहे त इहो साॻो क़ुरान मजीद कब्र जे अंदर उन मुर्दे सां प्यार मोहब्बत कंदो आहे उन सां दोस्ती निभाईंदो आहे पर असां ॾिसूं न क़ुरान सां मोहब्बत आहे न असांजी निमाज़ सां मोहब्बत आहे जलसा ॿुधासीं हिक कन खां ॿुधोसीं ॿिए कन खां कढी छॾियोसीं इहा क़ुरान सां मोहब्बत न आहे इहा क़ुरान सां गद्दारी आहे जलसनि जो मक़सद ही होंदो आहे त मन न मन को निमाज़ी थी पए मन न मन को माउ पीउ जो फर्मा बरदार थी पवे मन न मन को गुनाह का बची पवे मन न मन को जुआ का बची पवे मन न मन को शराब का बची पवे जलसनि जो मक़सद इहो हूंदो आहे त माण्हू अल्लाह तबारक व तआला जी इबादत करण वारा बणिजी वञनि माण्हू अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण वारा बणिजी वञनि उहो तॾहिं थींदो जॾहिं असां निमाज़ सां ताल्लुक़ जोड़ींदासीं जॾहिं असां क़ुरान मजीद सां ताल्लुक़ जोड़ींदासीं त अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदर भी कामयाब कंदो अल्लाह तबारक व तआला आख़िरत जे अंदर भी कामयाब कंदो त अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको मूं चयो मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए इन ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तआला क़ुरान मजीद सां प्यार मोहब्बत नसीब फरमाए निमाज़ सां भी ताल्लुक़ नसीब फरमाए हाणे आज़ान थींदी आज़ान का बाद में मस्जिद के अंदर निमाज थींदी निमाज का बाद में भी जलसे जो आगाज जो शुरू कयो वेंदो अल्लाह ताला का दुआ है अल्लाह तबारक व तआला मुझे गाली मंजूर है मकबूल फरमाए इन गालन जे मथा अमल करने की तौफीक अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग जिन सातन के वजू ना है वजू करे मस्जिद के अंदर अचन उते निमाज थींदी निमाज का बाद में वर जलसे जो आगाज शुरू कयो वेंदो।